सरकार पंहिंजे होड़ ते क़ाइमु आहे। तव्हांजी तहरीक खां बाद में भी अगर ये बंद न थिया केनाल त अॻिते लाइ अमल तव्हां छा चवंदा? ॾिसो, सियासी जमायतूं आहिनि, पुरम सियासी जिदोजहद में यकीन रखनि थियूं, हथियार कोन खणनि थियूं। उन्हनि जो गैर आइनी तरह सां पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे अॻुवाण ऐं हींअर असांजे पाकिस्तान जे सदर हिकिड़ो ऐलान कयो आहे, ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जे प्रोग्राम ऐलान कयो आहे। फेडरल गवर्नमेंट बि उन सां गॾु आहे, प्रोविंशियल गवर्नमेंट बि मुनाफ़िकाना रोल ॾिसो पिया त वज़ीर ऐं वज़ीर आला रोज़ कूड़ हणंदा वतनि, त उन करे सिर्फ़ु फेडरेशन जो मसइलो न आहे, अवाम उन सां मुतासिर थींदो। अकॉर्ड्स खे जेकॾहिं पुठी ॾींदा, छो त अकॉर्ड एक्ट जो हिसो आहे, 1991 अकॉर्ड जेको एक्ट जो हिसो आहे, जेकॾहिं उन एक्ट जे फ़ैसिलनि खे एग्रीमेंट्स खे पुठी ॾींदो त मुल्क हलई आइन ऐं इन्हनि कानूननि ते थो, जे इन्हनि खे पुठी ॾींदो त पोइ हीअ फेडरेशन बाक़ी कीअं रहंदी? ॿ, फेडरेशन जे फेडरेटिंग यूनिट सूबनि में हिक ॿिए में नफ़रतूं ऐं छो था पैदा करियो? छो त उन जा नवां जेके बि स्कीमूं ठहनि थियूं उन जा बेनिफिशरी कुझु कंपनी सरकार आहिनि, कंपनियूं आहिनि जेके उन जो फ़ाइदो थींदियूं ऐं मुतासिर थींदा आहिनि, करोड़े माण्हू दरबदर थींदा ऐं लखे एकड़ बंजर थींदा। उन करे असां अवामी एहतजाज जो रस्तो वरितो, हींअर बेदारी खां वठी तहरीक में जेके बि तहलके सतह ते, ज़िले सतह ते, सिंध सतह ते एहतजाज, पोइ मूंखे ख़बर न आहे जेकॾहिं माण्हुनि जे आवाज़ नथियूं ॿुधनि सरकार त पोइ माण्हू कानून टोड़ण ते न अची वञनि। असीं कतई कोशिशि कंदासूं कानून जे रहंदे अवामी इज्तिमा जे ज़रिए सिंध में पाकिस्तान खे ऐं दुनिया खे ॿुधायूं त हज़ारा सालनि जी इहा वहंदड़ नदी, कुझु कंपनी ऐं कुझु लालची माण्हू उहे ऐं गैर मुल्की ऐं मक़ामी सिविल मिलिट्री ब्यूरोक्रेसी नाजाइज़ स्कीमूं ठाहे ऐं हिते लखे माण्हुनि, लखे एकड़ ऐं करोड़े माण्हुनि खे दरबदर पई करे। उन करे इहो आवाज़ु यकीनी तौर ते जॾहिं ख़ल्क़ जो आवाज़ु हज़ारनि मां लखनि में थींदो त रियासत खे इहो फ़ैसिलो करिणो पवंदो ऐं हीउ जेको कुझु कंपनियुनि जे फ़ाइदे लाइ सॼी सिंध खे बंजर करणु इहो क़बूल न आहे। मां थोरो ऐड कयां बाबा, हिकिड़े पासे मां हिन में ऐड कयां थोरो बाबा। ॾिसो, कालाबाग डैम जी जेका तहरीक हुई उहा कालाबाग डैम जो जेको प्रोजेक्ट हुयो 1952 में कंसीव थियो त 1952 में इहो तइ थियो त असां कालाबाग डैम ठाहींदासीं। 1997 में वञी जेको आहे सो इहा तहरीक कामयाबु थी। तो सियासत में या इन्हनि जेके अमल आहिनि उनमें ज़ाहिर आहे हिकु तरफ़ रियासत आहे जेके चाहे थी भई त वाह इहा शइ थिए, फेडरल गवर्नमेंट आहे उन में ऐं कनाइवनि सां सिंध में वॾे में वॾी ॻाल्हि जेको आहे असां जेके सिंध में वेठी जेका जमात आहे उहा इन ॻाल्हि जी कनाइवंस थी करे, मुनाफ़क़त करे रही आहे त हिते हिकिड़ी पॉलिसी आहे ऐं मथे बि पॉलिसी आहे। सदर साहिबु उनखे ॾिए थो पियो त हथी ज़मात तां भली ठाहियो ऐं हिते जेको आहे उहो मुखालफ़त था कनि पिया। त हिकिड़ो वॾो चैलेंज आहे असांजे लाइ, सॼी सिंधी क़ौम लाइ हिकिड़ो वॾो चैलेंज आहे। पर जीअं मां तव्हांखे चयुमि त कालाबाग डैम 1952 में कंसीव थी, 1997 में वञी जेके धरना लॻा उन खां पोइ जेको आहे सो हुक्मरान ढरा थिया ऐं जेको आहे सो पंहिंजो इहा शइ अची वई त हीअ कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट आहे जंहिंखे न ठाहिणु खपे। हींअर बि जेको आहे यकीननि अञा असांखे जुलाई खां वठी दिसंबर 6 महीना थिया आहिनि, मुंहिंजे नज़र में जेका तहरीक हले थी पई माण्हुनि जो जेको सोच आहे, माण्हुनि जी राय आहे, उहा उनखे तव्हां आसानी सां कोन जेको आहे सो ब्रश साइड कंदा या उनखे जेको आहे चवंदा त न असां नथा ॿुधूं। वक़्तु आहे, हालातूं आहिनि, असां जेको आहे जीअं साईं चयो असां हिकिड़ी पुरमन जदोजहद में आहियूं। सभु जमातूं आहिनि जेके हिते वेठियूं आहिनि, उहे बि ॿिया जमातूं जेके आहिनि उहे बि, सिविल सोसाइटी, असांजा आबादगार बोर्ड, शहरी इलाइक़नि में हाणे असांखे जाॻाइणो आहे जेको आहे हाणे असां इहो बि प्रोग्राम हिते ठाहियो आहे त असां शहरनि में जेको आहे सो इहो इहा पंहिंजो जागरता मुहिम जेको आहे शहरनि में बि शुरू कयो, ख़ासि तौर ते कराची ऐं हैदराबाद में, जिते जेको आहे सो इहो वॾे में वॾो इफेक्ट कोटली बराज जो जेको ईंदो हैदराबाद ऐं कराची ते ईंदो। त मां सम्झां थो पियो त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि बाबा असां हिनखे खणी हलूं था पिया, जिदोजहद डिघी आहे पर इनशा ताला कामयाबी अवाम खे, कामयाबी सिंधी माण्हुनि खे, कामयाबी असांजे हक़नि खे मिलंदी। छाजे करे असांजो सिंधु दरिया हज़ारे सालनि खां जीअं साईं चयो त इहो वहे थो पियो, इन खे रुजण छड़ कोन ॾींदसि। पर हिकिड़ी तव्हां ॿुधायां, अॻे अलॻि अलॻि आबादगारनि जूं हलियूं पे, ही सियासी हलियूं पे ऐं ॿियूं जमायतूं कयूं पे। 3 तारीख़ ते एंटी कैनाल एक्शन कमेटी जेका निजी आबादगारनि जी
सिंध आबादगार बोर्ड, चैम्बर ऑफ एग्रीकल्चर, सिंध आबादगार इत्तेहाद, सिंध यूनाइटेड आबादगार फोरम, इन्हनि जो गॾियल हिकिड़ो इत्तेहाद आहे। उन्हनि बि 4 ॾींहं मीटिंग करे हिन 11/12 जी हिमायत जो ऐलान करे छॾियो। ऐं सम्झां पियो त आस्ते आस्ते तहरीक जुड़े पई ऐं ताक़तवर थिए पई। इहा अवामी ताक़त थी। साईं हिकु पासे सिंधूअ ते कब्ज़ो कयो, ॿिए पासे गुज़िरियल ॾींहुं एतिराफ़ी बयान बि सिंध जे वॾे वधी रहिया। 7 ज़िलनि जूं जेके हज़ारनि जी तइदाद में एकड़ ज़मीन जेके कंपनी कयूं, इन फ़ैसिले खे तव्हां कीअं था ॾिसो? सर, असां शुरू में मूं तव्हांखे ॿुधायो त ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव जा जेके बि नॉन कमांड एरिया में नई ज़मीन ठाहिण जी जेको आहे, असां हिनखे मुकमल तौर ते रद्द था कयूं। इहो कुझु कंपनियुनि खे फ़ाइदो थींदो, मक़ामी माण्हू ऐं सिंध जूं ज़मीनूं ऐं सिंध जो पाणी वञे थो, उन करे इहा असांजी क़बूल कोन्हे। ठीकु आहे, ओके। अच्छा साईं, हिकिड़े दफ़े ही जेको दरिया वारो मामिलो अहम मामिलो आहे, उहो हले पियो, पर पाण जेका सिविल सोसाइटी या आदमी संगत वारा इहे हींअर बि जेके ॿियनि मामलनि खे मदद ॾियनि था पसंदि, उहे बि आहिनि, पर हीउ जेको जेन्युइन इशू आहे हिनखे छॾे ॿियनि मामलनि ते जेको हींअर ताईं माना तक़रीबूं प्रोग्राम कनि पिया, उन्हनि खे केॾा? सर, हाणे हर कंहिंजो पंहिंजो आहे त मुख़्तलिफ़ इशूज़ उन्हनि लाइ अहम आहिनि, पर असां जॾहिं खां इहा तहरीक हलाई आहे, इन जो रुख़ मोड़ण लाइ मुख़्तलिफ़ इशू, कॾहिं मज़हबी, कॾहिं नस्ली, कॾहिं ॿिया इशूज़ उभारिया विया आहिनि, कॾहिं अमन अमान जा मामला, त तहरीक डाइवर्ट थी ॾे वञे। पर ऐं सम्झां पियो त हींअर असां लाइ सभु अमन अमान जो मामिलो अहम आहे सिंध जो, पर ही उहे फ़ैसिला आहिनि जेके फ़ैसिला थियणा आहिनि त अॻिते सिंध आबाद रहणी आहे या बंजर बर्बाद थियणी आहे। उन करे ही सभ खां वॾो मामलो आहे, उनखे अहमियत असीं ॾियूं था, उन करे आख़िर सवाल डॉक्टर साहब, मौज़म अब्बासी ऐं जेको सियालनि वारो मामिलो हले थो, तव्हां बि हुते विया हुयो, इन कीअं था ॾिसो? मौज़म साहब पंहिंजो इहो मुश्किल तव्हांजो हिसो आहे GD? बिल्कुलु GD जो हिसो आहे, मुंहिंजो भाटियो बि आहे, असांजो यानी अहम जेको आहे अॻवान बि आहे। मां सम्झां थो पियो त इहो जेको मामिलो हले थो पियो मौज़म साहब, त शायदि जेको आहे जेतिरा मर्डर केस ऐं जेतिरा हर केस जेको थींदो आहे लाड करे उन कड़ लॻाईंदा आहिनि। सो जेको आहे तक़रीबन हाणे 16 साल आहे असांजो ज़ादाई पार्टी खां जुदा थियण खां पोइ जेको आहे सो मुस्तक़िल कंहिं न कंहिं जेको आहे सो अमल में मौज़ूम ख़ान अचे थो पियो, पर बहादुर मुड़ुस आहे, इनशा मुंहुं ॾींदो, हाणे बि मुंहुं ॾींदो। हिकिड़ी जाली FIR जेको पटराए जिते न उहो मौजूदु हुयो, न वरी अब्बासी साहिब जेको हुनजो पुटु आहे उहो मौजूदु हुयो, पर बहरहाल FIR आहे, उनखे मुंहुं ॾींदासीं, कानूनी तौर ते मुंहुं ॾींदासीं, अॼु बि पहिरें बि ॾींदा आहियूं, हाणे बि ॾींदासीं इंशा ताला। इहो बाक़ी तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त हाणे जेको वक़्तु गुज़रे थो पियो, त शायदि असांजी जेका रिजिडिटी ऐं जेका असांजी स्टांस आहे, जेतिरी सख़्तु थींदी वेंदी इहो पाण ई ॾिसंदा। को दुनिया जी ताक़त अहिड़ी कोन्हे का जेका असांखे पंहिंजे जंहिं स्टैंड ते असां बीठा आहियूं उनखां असांखे हटाए सघे। इंशा ताला मौज़ूम ख़ान इन FIR मां बि सुरख़ुरु थी ॿाहिरि निकिरंदो। महिरबानी। सर, तव्हां बि असां